नसीराबाद में राइस मिलर्स एसोसिएशन पारां बदमनी खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। तफ़सील दरिवाही अल्लाह बख्श कुरैशी। इन वक्त असी मौजूद आहियूं नसीराबाद ऐं गाजीख्वाड़ जे वापारी बिरादरी वटि जिन नसीराबाद में अर्थरवाह ते धरणो हयो आहे ऐं कुछ ॾींहं अॻु गुलाम मुस्तफ़ा शाबराणी वापारी आहे, राइस मिलर आहे, जंहिंखां 9 लाख रुपया फुर थी हुई ऐं उन फुर वारे वाक़े जे ख़िलाफ़ ई धरणो लॻायो वियो आहे। अचो खाइन मालूम करियूं त हुननि जा मुतालबा कहिड़ा आहिनि, हीउ एहतजाज केसीं ताईं जारी रहंदो। उन ॾोह जे लाइ जेको असांजो ॾोह थियो, असां एसपी साहब वटि वियासीं वफ़द सूरत में सभु वापारी, पर अफ़सोस सां चवणो थो पए असांखे एसपी साहब ईअं नेगलेक्ट कयो, ईअं असांखे जवाबु ॾेई ॼणो असांजो ॾोह थियो ई न हुयो, त असांखे प्रेशराइज़ करे तव्हांजो ॾोह थियो न आहे, तव्हां असां ते पूरो ड्रामो तव्हांखे पुलिस खे प्रेशराइज़ कयो। साईं असांजी IG सिंध ऐं DIG लाड़काणो खां इहा अपील आहे त असांखे हीअ पंहिंजो ॾोह रिकवर करायो वञे। हाणे शहर जे बराबरि ॾोह अचनि था, पुलिस कंहिं बि क़िस्म जी माना न उहो पंहिंजो को ताक़त थी ॾेखारे न फोर्स थी ॾेखारे। असां 2 तारीख़ खां वठी पुलिस सां इंतज़ामिया सां राब्ते में रहिया आहियूं, पर कोई बि असांखे रिस्पॉन्स न मिलियो आहे। जी नाज़रीन, हिन वापारी बिरादरी जो इहो ई मुतालबो आहे त जेका गुलाम मुस्तफ़ा शाबराणीअ खां फुर थी आहे, जेसीं ताईं उन वाक़े जा जवाबदार गिरफ़्तार नथा थियनि ऐं फुर थियल रक़म वापसि नथी कराई वञे, तेसीं ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध TV न्यूज़, नसीराबाद।